विखे वधीक 14 मरीज़ फ़ौत ऐं 917 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वरी वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे वीडियो बयान में ॿुधायो आहे त सिंध में 24 कलाकनि दौरान वधीक 14 मरीज़ फ़ौत थियण खां पोइ सूबे में वायरस सां फ़ौत थी वियल मरीज़नि जो अंग वधी 2110 थी वियो आहे। मुराद अली शाह ॿुधायो त सूबे में 24 कलाकनि दौरान वधीक 11,812 टेस्टियूं कयूं वयूं, जिन मां 917 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे, जंहिं बाद वायरस मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 1,16,800 थी वियो आहे। वरी वज़ीर जो चवणु आहे त 917 केसनि मां 499 ॼणनि जो तालुक कराची सां आहे। हैदराबाद में 50, घोटकी में 31, सखर में 25 ऐं खैरपुर में 24 नवां केस साम्हूं आया आहिनि। हुन ॿुधायो त ठटे में 20, नवाबशाह ऐं उमरकोट में 19, सांगड़ में 16, जामशोरो ऐं मीरपुर ख़ास में 15, बदीन में 14, जैकम्बाद में 13, सजावल ऐं लाड़काणे में 10, कंबर ऐं नौशरो फिरोज में 9 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन ॿुधायो त सूबे में 428 मरीज़नि जी हालत गणिती जोगी आहे, जिन मां 67 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध में क़ातिल कोरोना विघे वधीक 14 मरीज़ फ़ौत ऐं 917 नवां केस साम्हूं आया आहिनि। वरी वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे वीडियो बयान में ॿुधायो आहे त सिंध में 24 कलाकनि दौरान वधीक 14 मरीज़ फ़ौत थियण खां पोइ सूबे में वायरस सां फ़ौत थियल मरीज़नि जो अंग वधी 2110 थी वियो आहे। मुराद अली शाह ॿुधायो त सूबे में 24 कलाकनि दौरान वधीक 11,812 टेस्टियूं कयूं वयूं, जिन मां 917 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे, जंहिं बाद वायरस मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 1,16,800 थी वियो आहे। वरी वज़ीर जो चवणु आहे त 917 ॼणनि मां 499 ॼणनि जो तालुक कराची सां आहे। हैदराबाद में 50, घोटकी में 31, सखर में 25 ऐं खैरपुर में 24 नवां केस साम्हूं आया आहिनि। हुन ॿुधायो त ठटे में 20, नवाबशाह ऐं उमरकोट में 19, सांगड़ में 16, जामशोरो ऐं मीरपुर ख़ास में 15, बदीन में 14, जैकम्बाद में 13, सजावल ऐं लाड़काणे में 10, कंबर ऐं नौशरो फिरोज में 9 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन ॿुधायो त सूबे में 428 मरीज़नि जी हालत गणिती जोगी आहे, जिन मां 67 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि।